पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। आपदा तुंहिंजो इल्ज़ाम वारिस ख़ान ऐं उन जे माण्हुनि ते आहे। हे चनेसर ऐं भूरो तुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। इन्हनि खे चिताए ॾिस, छा इहे उहे ई माण्हू आहिनि जिन तोखे अगवा कयो? आपदा वरी बि इन्हनि खे चङी तरह ॾिस त इहे माण्हू उहे ई आहिनि या न। जीजा मूं चिताए ॾिठो आहे, मूंखे अगवा कंदड़ इहे ॿई न आहिनि। पर छोकिरी, उन ॾींहुं त तूं घिटीअ में वॾे आवाज़ में चवें पई त मूंखे अगवा कंदड़ वारिस ख़ान जा माण्हू ई आहिनि। जीजा माफ़ी जी तलबगार आहियां, मूंखां ग़लती थी वई आहे। जल्दबाज़ीअ में अची ऐं मां हिन वीचारनि ते आङुर खई ऐं हिननि खे परेशान कयमि। मां चनेसर भूरे खां बि पंहिंजी ग़लती जी माफ़ी थी घुरां ऐं रेस वारिस ख़ान खां बि शर्मिंदा आहियां ऐं हिन जे माण्हुनि जी किरदार कशी कई आहे। का ॻाल्हि कोन्हे आपदा, तूं असांजी न्याणी आहीं। जेकॾहिं तोखां का ग़लती थी बि आहे न त वारिस ख़ान जी दिलि समुंड वांगुरु वसी आहे। मां तोखे माफ़ु करे छॾींदुमि। जीजा मूं बि आपदा खे माफ़। जीजा आपदा असांजी भेण जीअं आहे, जेकॾहिं हिन खां का ग़लती थी आहे त मां बि हिनखे माफ़ु कयां थो। हा जीजा, असां पंहिंजी ग़लती ते तव्हां खां बि माफ़ी था कयूं। सभिनीनि ॻाल्हियुनि जे वाज़े थियण खां पोइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त आपदा अगवा ज़रूर थी आहे, पर वारिस ख़ान ऐं उन्हनि जे माण्हुनि ते इल्ज़ाम बेबुनियाद आहे ऐं कूड़ो आहे, जंहिंजी माफ़ी आपदा ऐं सावल सभिनी खां घुरी चुका आहिनि। इन मसइले जे साम्हूं अचण खां पोइ का बि ॻाल्हि पोशीदा नाहे रही ऐं मां वॾे फ़ख़्र सां इहा फ़तवा जारी थी कयां त मुंहिंजो पुटु वारिस ख़ान ऐं उन जा माण्हू भूरो ऐं चनेसर बेगुनाह आहिनि। चाहियां त हिननि जी इज़त ते खयल आङुर जी सज़ा आपदा ऐं सावल खे ॾेई थी सघां, पर मां ख़ैर सगालीअ जे जज़्बे तहत थोरी ख़ैर जो ऐलान थी कयां त जीअं धुरियूं पाण में खीर खंड थी वञनि। जीजा पोइ असांखे इजाज़त? हा दोदा पुट, तव्हांखे बि इजाज़त। महिरबानी जीजा। अमा साईं, खीर जो खीर, पाणी जो पाणी, सभु साबित थी वियो। ए रब्बुल आलमीन, असांजे हिन ॻोठ में अमन नाले जी का ख़बर नाहे। सभु ख़ौफ़ में पिया गुज़ारियूं। मां तुंहिंजी बानी तोखां दुआ घुरां थी त तूं ख़ैरु कजां मालिक साईं। फ़ैसिलो ख़ैरु ख़ैरियत सां थी वञे। फ़ैसिले में जेके बि माण्हू आहिनि सभई पंहिंजे घरनि ॾांहुं ख़ैर सां मोटनि मालिक साईं। मालिक साईं बुरनि खे बुरो अंजाम ॾे ऐं जेके चङाई तरफ़ अचणु चाहिनि था उन्हनि खे सिधी राह ते आण मालिक साईं। तूं ई रहीम आहीं, तूं ई मालिक आहीं साईं। तूं ई सभिनि ते रहम फरमा मालिक। आमीन। रबो, फैसले जी का ख़बर पई त कंहिंजे हक़ में थियो आहे? वारिस ख़ान या सावल?
रेस बाबा साईं ॿुधण में आयो आहे त फ़ैसिलो रेस वारिस खान खटियो आहे त छोकिरी आबदा रेस वारिस खान जे माण्हुनि जी निशानदेही न करे सघी। सुञाणप थिए आहे त फ़ैसिलो सांवल जे हक़ में थिए आहे। वॾे साज़िश थी हूंदी सांवल जे ख़िलाफ़। रेस साज़िश? रेस इहो वरी कीअं? हा रेस ॿुधो आहे त फ़ैसिलो त सभिनी जे साम्हूं थियो आहे। हा रईस साज़िश पोइ कीअं थी सघे? हा रबू साज़िश, वॾी साज़िश। चओ त मां पंहिंजे भाइटे वारिस खान खे चङी तरह सुञाणियां। हुनजी खोपड़ी बि असां चाचनि ते वई आहे। उहा बि हुनजी खोपड़ी शैतानी खोपड़ी आहे, शैतानी। रईस ईअं न चओ, तव्हांजी खोपड़ी शैतानी न आहे। आहे रबू आहे, मुंहिंजी खोपड़ी बि शैतानी आहे। तूं बेखौफ़ थी करे चओ त मुंहिंजी खोपड़ी बि शैतानी आहे। रईस ईअं हाणे मां कीअं चवां? चओ चओ रबू चओ, हल मूंखे चओ त मुंहिंजी खोपड़ी शैतानी आहे। मां तो तोखे चवां त चओ। रईस जेकॾहिं तव्हां चओ था त पोइ हूंदी। हूंदी न रबू, आहे बिल्कुलु अहिड़ी तरह। वारिस खान जी खोपड़ी बि शैतानी आहे। हुन ज़रूरु सांवल जे ख़िलाफ़ बि साज़िश कई हूंदी, जंहिंजी भाॼाई ख़ानज़ादी खे का बि ख़बर कोन पई हूंदी। ऐं फ़ैसिले जो फातह वारिस खान थियो हूंदो। वारिस खान फल माण्हुनि खां फ़ैसिला खटे, पर वारिस खे मां अहिड़ी तमात ॾींदुसि जो मां हूंदो सकरात में हूंदो। छो त संखार खान जी सट करे छॾींदी आहे चङनि भलनि खे चट। मां सांवल खे चवंदोसि त इन जीजा ते एतबार न कंदो कर। इहा जीजा न पर जीजू बला आहे, जीजू बला। पर सांवल कॾहिं मुंहिंजी ज़बान ते एतबार ई कोन कयो। कंहिंजो घर सड़े थो या तरे थो, तव्हां ई ॿुधायो, इन जीजा खे कहिड़ी परवाह आहे? शिरल इहो सबक़ु सांवल खे मिलणु तमामु ज़रूरी हो। ॾिठो हुन ॾींहुं तोसां कीअं हुदरा ॾेई पियो ॻाल्हाए। इहो हुनखे जुगाए पियो। तो ते जहिड़े हल्के माण्हूअ जे करे तो जहिड़े क़ीमती यार सां मुंहुं मोड़े वियो। शिरल दादन सही थो चवे। सांवल ईअं सोचियो त फ़ैसिलो मिंट खोजे ईंदुसि, असली कंहिंखे ख़बर ई न पवंदी। हा दादा न वाकई सांवल फ़ैसिलो हाराए बि वियो ऐं वारिस खान खटे बि वियो, कंहिंखे ख़बर ई न पई। दादा न इहा जीजा अलाए केतिरनि घरनि जी क़िस्मत खे खाक में मिलाइण वारी ज़ाइफ़ा आहे, पर हूअ ॼाणे नथी। मां ई इनखे वक़्त ऐं तख़्त तां लाहे मिटीअ में फिटी कंदोमांसि। बिल्कुलु शेर, बिल्कुलु तूं ईअं करे सघे थो, छो त न ख़ानज़ादी तोखे अहिड़ा ज़ख़्म ॾिना आहिनि जेके तुंहिंजा अञा ताईं ज़ख़्म ताज़ा आहिनि। शेरल ॾिस, असां बि तो जहिड़े यार जे करे पंहिंजो सिर अॾी ते रखे था घुमूं, छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लॻंदो आहे। हा दादन, तो वाकई शिरल सां अहिड़ी यारी निभाई आहे जो ईंदड़ वक़्त में तव्हांजे हमलनि जी कंहिंखे ख़बर ई न पवंदी। हा दादा न तुंहिंजी यारी ऐं शेरल जी मथो मथे ते आहे। हा दादा न तुंहिंजी ऐं शेरल जे दोस्तीअ जा चर्चा आम आहिनि, दुश्मननि खे ॾंदे आङुरियूं आहिनि। शेरल ॾांहुं दोस्ती जो नियापो बि मूं करायो ऐं शेरल सां दोस्ती निभाइण लाइ सिर जी बाज़ी बि मां लॻाईंदुसि। दादा न तूं मुंहिंजो उहो जिगरी यार ही जे मूंखे दोते जे दोखे वारी दोस्तीअ मां छिके ॿाहिरि कढियो, छो त दोते वारा दोस्तीअ जे नाले ते बदन मां दाग आहिनि। मां पंहिंजे हथियार जूं सभु गोलियूं दोते ऐं ढोलूअ जे सीने में हणी पंहिंजे भाउ जावेद जो अहिड़ो त पलांद कंदुसि जो हर तरफ़ वाका ई वाका हूंदा, छो त शेरल शींहुं आहे शींहुं, ऐं शींहुं जॾहिं गज गोड़ कंदो आहे
त दुश्मन खे लिकण जी जाइ बि हथ कोन ईंदी आहे। यार जेॾी महिल फ़ैसिलो थियण वारो हुयो, मासात मुंहिंजी गवाही ॾियण वारी हुई, उन महिल वारिस जे माण्हुनि मूंखे फ़ोन कयो ऐं मुंहिंजी जीजल अमड़ खे हथियार जी नोक ते रखी ऐं मूंखे चयो वियो त आबदा खे चओ त उन्हनि खे सुञाण खां इनकार करे। इहो न विसार त वारिस खान मुंहिंजो अकेलो पुटु आहे ऐं हिन महिल हू सफ़ा सुधरी चुको आहे। तुंहिंजी मासात आबदा बि वारिस खे ऐं उन जे माण्हुनि खे इल्ज़ाम खां आजो करे छॾियो आहे। पत्थर दिल 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 पत्थर दिल। सावल यार हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए, उन ॾींहुं फ़ैसिले में तव्हांजी मासात गुवारनि खे सुञाणण खां इनकार करे वेठी, छो? आख़िर छा लाइ? यार तोता मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे ऐं सॼो ज़ुल्म हिन वारिस कयो आहे। यार ॾाढे जुड़ियल हिन वारिस खे ॿीहर जीजा वटि आणे ॻोठ वारनि सां त ज़ुल्म करे छॾियो। हाणे तव्हां ई ॿुधायो त इन ज़ुल्म जो मां हिसाब कंहिंखां वठां? सावल यार ॿुधाए त सही, थियो छा आहे? किथे जीजा बि इन वारिस सां ॿधिजी वई आहे छा? न ढोलण, ईअं नाहे। असुल में जीजा खे इहा ख़बर ई नाहे त वारिस हुन जे अखियुनि में धूड़ पियो विझे। सावल मां हिन वारिस जी तबियत खे चङी तरह सुञाणा। हू वॾो मुनाफ़िक आहे, इहो कॾहिं बि सिधो कोन थींदो। पोइ न वारिस जी मुनाफ़िकी असां छो सहूं? ईअं कमु कोन हलंदो। ढोलण, ईअं त कमु सफ़ा बिगड़ी वेंदो। सावल ॿुधाए त सही न, आख़िर थियो छा आहे? दोदा ढोलण, यार जेका ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो, ॿई ॼणा वाइदो कयो त इहा ॻाल्हि तव्हां घर वारनि खे बि न ॿुधाईंदो। सावल, तोखे ख़बर न आहे त दोदे जी दिलि दरिया ऐं सीनो समुंड वांगुरु कुशादो आहे। नुक़सान वारी जेका बि ॻाल्हि हूंदी न उहा ॿुॾी वेंदी, ऐं जेका बि फ़ाइदे वारी ॻाल्हि हूंदी न उहा हीअं तरी बीहंदी। पर तोखे नुक़सान कोन ईंदो, तूं रुगो ॻाल्हि कर। दोदा यार जेॾी महिल फ़ैसिलो थियण वारो हुयो, मासात मुंहिंजी गवाही ॾियण वारी हुई, उन महिल वारिस जे माण्हुनि मूंखे फ़ोन कयो ऐं मुंहिंजी जीजल अमड़ खे हथियार जी नोक ते रखी ऐं मूंखे चयो वियो त आबदा खे चओ त उन्हनि खे सुञाण खां इनकार करे, न त ॿी सूरत में तूं पंहिंजी जीजल अमड़ जी ज़िंदगीअ खां हथ धोई वेहंदे। इहो त वॾो नाहक थियो। इन नाहक जो हिसाब हिन वारिस खां घणे वठणु घुरिजे। सावल, तूं घबराए न, इन मसइले ते मां जीजा सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। पोइ ॾिसूं त जीजा कहिड़ी भरती वठे। ठीकु आहे यार दोदा, तूं जीजा सां ॻाल्हाए ॾिसजे त छा थो थिए, पोइ गॾिबासीं, पोइ फ़ैसिलो कंदासीं। ठीकु आहे सावल, असां बि ज़मीन खां थी अचूं। ठीकु आहे। अच ढोलण। तव्हांखे सावल जिथे बि मिले हुनखे ॿीं जा तारा ॾेखारियोसि। हिकु चकर रुॻो सावल मिले तारा ॾिसण लाइक़ु बि न छॾींदासीं। हाणे सर मुंहिंजे अंदरि में बि बाहि थी मरे, हिन सावल सां उहो असरु थींदो कि हू समाज में कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न रहंदो। यादि रखो त हिन आपदा खे माफ़ नाहे करणो जेसि ताईं आपदा मुंहिंजे कदमनि ते किरी मूंखां माफ़ी नथी घुरे, तेसि ताईं हिनखे नाहे छॾियो। चओ त मुंहिंजे अंदरि में टांटा ख़बर आहिनि, टांटा। मूंखे ख़बर आहे त मां वॾी अटकल सां पंहिंजे दुश्मन सां लड़ंदो आहियां ऐं हुनखे ॿुधाईंदो आहियां त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो वॾो हलिजे त कहर ई कर। जीजा अम्मा दर खोलो। जीजा अम्मा कामोरी धीअ, इहो रोड राड़ो बंदि कर ऐं मुंहिंजी ॻाल्हि ध्यानु ॾेई ॿुध। कहिड़ो ध्यानु न जीजा? ख़बर पवे त इंसाफ़ कंदड़ जी नियत में जॾहिं खोट अची वञे त पोइ ध्यानु ॾियण जी ज़रूरत ई नथी बचे। पर मां जेको बि कयां थी तुंहिंजी भलाईअ लाइ थी कयां। जीजा मां नंढड़ी ॿार न आहियां,
मूंखे पंहिंजे बुरे ऐं भले जी सभु ख़बर आहे। मां सम्झी सघां थी त तव्हां कंहिंजे भले जे लाइ मुंहिंजी ज़िंदगी दाव ते था लॻायो। ॿुधाए ॿुधाए त मां कंहिंजे भले लाइ थी कयां इहो सभु कुझु? वारिस खान जे भले जे लाइ। इहो न विसार त वारिस खान मुंहिंजो अकेलो पुटु आहे ऐं हिन महिल हू सफ़ा सुधरी चुको आहे। तुंहिंजी मासात आपदा बि वारिस खे ऐं उनजे माण्हुनि खे इल्ज़ाम खां आजो करे छॾियो आहे। हाणे वारिस खान उहो वारिस खान नाहे रहियो। तूं थधे दिमाग़ सां सोच त सही। जीजा बबरुनि बि कॾहिं ॿिए ॾिना आहिनि छा? जेके तो वारिस खान जे लाइ सपना ॾिठा आहिनि त उहे वारी जे उॾंदड़ ज़रनि खां सिवा कुझु बि न आहिनि। इन करे जीजा मां ही हथ थी ॿधां। जीजा मूं ते रहम कयो जीजा, मां हथ थी ॿधां जीजा। कामोरी कामोरी तूं सम्झी छो नथी? हाणे हुन जे अंदर में माज़ीअ वारो वारिस मरी चुको आहे। हाणे तूं हुन जी अखियुनि में उम्मीदुनि जा अक्स ॾिसंदीअ। हे कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? अॻु बि मूं तोखे यादि ॾियारियो हुयो, मूंखे पंहिंजे हथनि सां ढोलण सां परणाइण जो वाइदो कयो हुयो। त पोइ हिकु इंसाफ़ पसंद औरत जो वाइदो केॾां वियो जीजा, केॾां वियो? तूं मुंहिंजो लाश त वारिस खान सां परणाए सघी थी, पर ही ज़िंदा कामोरी सिर्फ़ ढोलण जी आहे, ढोलण जी आहे, ढोलण जी आहे। त पोइ पई हुजे ते हल अंदर। जीजा हल जीजा जीजा ये न करो जीजा। जीजा सामल मुबारक अथई फैसले हाराइण जी। शेरल मूं तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे त मुंहिंजे मुंहुं न लॻंदो कर, पर तूं मुड़ी ई नथो। सामल मां बि छा कयां हिन कम वक्त दिल जो। हिकु अॼु बि पुराणनि यारनि लाइ पई थी धड़के। सामल तूं बि त मुंहिंजो जिगरी यार हुए। मां तोखे उन करे चयो हो न त हरू भरू तो फ़ैसिलो कराई। जीजा हाणे मतलबी थी वई आहे, पंहिंजनि जे हक़ में थी फ़ैसिलो करे। ॾिस शेरल, फ़ैसिलो कंहिंजे बि हक़ में थियो, मूं क़बूल कयो। हाणे तोसां मसइलो छा आहे जो फिरियो गिरियो अॻियां बीठो आहीं? पयो थो पंहिंजा गीत मूं अॻियां ॻाए, मुंहिंजे लाइ एॾो हियां फाटई थो छा? हा हा फाटे थो मुंहिंजो, हा फाटे थो। छो त तूं मुंहिंजो जिगरी यार रही चुको ही। ख़बर न आहे त अलाए छो इन तोदे वारनि जी मुनाफ़िकी ऐं मकारीअ में अची तूं मूंखे सफ़ा विसारे वेठो ही। शेरल न तोते वारा मकार ऐं मुनाफ़िक आहिनि, न ई वरी तोखे तुंहिंजे हिन यार विसारियो आहे। उल्टो तूं त आई जो ॿिए टे ॾींहं घिटीअ में ॻाल्हायूं हलियो थो वञे। दोदे वारनि त कॾहिं उफ ई न आहे कई। उफ बि छो कंदा, उन्हनि खे त इहा ख़बर आहे न त सांवल शेरल जो पुराणो यार रही चुको आहे। उन करे हू तोसां को बि नमूनो कोन कंदा। सांवल शेरल शींहं आहे, शींहं, ऐं शींहं जॾहिं गजंदो आहे त दुश्मन खे लिकण जी जाइ भत न ईंदी आहे। गजगोड़ कंदो हुए शेरल, हाणे गजगोड़ जी तूं ॻाल्हि बि न कर। हाणे त तूं दुश्मननि सां हिकु लॻो थो वठी। आयो आहे वॾो ॿुधाइण त शेरल गजगोड़ थो करे। तुंहिंजे दिमाग़ मां लॻे थो इहा तिॾ कढणी पवंदी। गजगोड़ कंदे वती तो दुश्मननि सां हिकु लॻो गजगोड़ कंदो।
अदा सांवल जो बि फ़ैसिलो थी वियो। हाणे तोखे हुन सां ॻाल्हाइणु खपे त जीअं ढोलूअ जो ऐं कामोरीअ जो रिश्तो तइ थी वञे। हा सुखा, मां अॼु ई वञी सांवल सां ॻाल्हाईंदुसि त जीअं मासी दयाणी खे हा कराए ऐं हिन सिकंदड़ ॻोठ में बि शादी जी ख़ुशीअ जूं शरनायूं वॼनि। हा दोदा, सही थो चईं, छो जो हीउ सॼो ॻोठु ॾाढो ख़ुशियुनि लाइ सिकियो आहे। हाणे न ढोलू ऐं कामोरीअ जी शादीअ जूं शरनायूं वॼंदियूं त ॾिसजां त ॻोठ जा उदास चेहरा कीअं था मुरकी पवनि ऐं हर तरफ़ ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। हा सुखा, मूंखे हिन दफ़े पक आहे त सांवल इनकार न कंदो ऐं सिधो सौं हा कंदो। दोदा, मां ढोलण जी शादीअ जे लाइ टुक जी रली सिबी रखी आहे ऐं शादीअ वारे ॾींहुं हुन टुक वारी रलीअ जो बिस्तरो विछाईंदसि त जीअं घोट ऐं कुंवार जो मान मथे थिए। सुखा, मां बि हीअ शादी अहिड़े त धाम धूम सां कंदुमि जो दोस्तनि जूं दिलियूं ख़ुशियुनि मां झुंबरियूं हणंदियूं ऐं दुश्मननि जे चूनाड़ ते दांगी घुमंदी, दांगी। ऐं जॾहिं ऐं दोदे जे घर में शादी जूं झंझूं ऐं मिर्चनि जूं लड़ियूं ऐं जॾहिं ॻाढ़ा पीला बल्ब टिम टिम करे ॿरंदा न सुखा, हा त वॾो ख़ूबसूरत नज़ारो थींदो। इंशाअल्लाह। हा सुखा, इंशाअल्लाह ईअं ई थींदो। त पोइ मां तोखे कीअं विसारींदुसि? त पोइ दीदार करणु नथो अची? जेको सरकार जो हुकुम रबु दिलि सां ईंदो। कामोरी पाण चवे त मां वारिस खान सां शादी करण लाइ तयारु आहियां ऐं हुन सां प्यार थी कयां त पोइ वाह जो कमु थी वेंदी। ख़बर पई आहे त जंहिं ॾींहुं सांवल जो फ़ैसिलो थियो आहे हुन ॾींहुं सांवल सां वॾो धोखो थियो आहे। पत्थर दिल 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 पत्थर दिल। कामोरी, ख़बर न आहे त छो ढोलण खे सफ़ा विसारे छॾियो अथई या त जीजा सख़्ती कई अथई। ख़बर न आहे त कहिड़ो किसो थो हले। ख़बर पए त मूंखे बि ॼाण थिए त मुंहिंजी कामोरी ख़ुशि आहे या उदास। हाणे मां बि अदा तोदे खे चई जल्द खां जल्द मोड़ ॿधी अदा सांवल या जीजा जे दर ते कामोरी सां लाऊं लहण लाइ पहुचंदुसि, छो त हाणे कामोरी खां परे रहणु मुंहिंजे वस में न आहे। मां मजबूर आहियां। कामोरी, ढोलण जो मन तोखां सवा मांदो आहे। कामोरी, तोखां सवा ढोलण अधूरो आहे, अधूरो आहे, अधूरो आहे। यार चवंदा आहिनि न, इश्क न पुछे ज़ात। हा रबू, मां बि इहो ॿुधो आहे। इहा त पुराणी कहावत आहे। ओ आबदा जानी, हुकुम जानी। रबू विसारे छॾियो अथई न। तूं विसारण जहिड़ी शइ आहीं न, त पोइ मां तोखे कीअं विसारींदुसि? त पोइ दीदार करणु नथो अची? जेको सरकार जो हुकुम रबु दिलि सां ईंदो। त पोइ शाम जो अची वञजांइ, मां इंतज़ारु कंदसि, छो जो मक़सद खां सवाइ कंहिंजो इंतज़ारु थींदो ई न आहे। मक़सद मूं में? हा, मुंहिंजो तोमें मक़सद आहे, तुंहिंजो प्यारु। हा हा, छो न, तूं त मुंहिंजो साह ई सुकाए छॾियो। मां शाम ज़रूरु ईंदुसि। बाय बाय। हाय हाय। रबू, हिकु सलाह ॾियां? अचो। रबू, इन चकर खां बच। इहा छोकिरी सांवल जी मासात आहे। अगरि सांवल खे ख़बर पई त वॾो मसइलो थींदो। तूं न घबरा, रबू मसइलनि खे मुड़ुस थी मोड़ींदो आहे। रबू, पोइ बि मूंखे लॻे थो त इहा छोकिरी तोखे खेॾाए थी ऐं तोखे इस्तेमालु थी करे। मां रांदी कोन आहियां जो इस्तेमालु थींदुसि। मां रबू आहियां, रबू। जंहिं ॾींहुं सम्झुमि आबदा मकार आहे त उहो आबदा जो आख़िरी ॾींहुं हूंदो। बस। चने सर, बुरा
तव्हां ॿई मुंहिंजे जिस्म जा अनटुट हिसा बणिजी विया आहियो। हाणे मां तव्हां खां का बि ॻाल्हि ॿुधी न रखंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी मां तव्हां ॿिन्ही खां सलाह वठणु थो चाहियां। जी यार, दिलि खोले ॻाल्हि कयो, असां तव्हांखे फ़ाइदे वारी सलाह ॾींदासीं। हा रेस चवंदा आहिनि त शराब में शर्म कहिड़ो, का बि ॻाल्हि आहे त बिना झझक जे चइजो। असां खां सुठी सलाह बि वठो ऐं पंहिंजी दिलि में असांखे जाइ बि ॾियो। तव्हां ॿिन्ही खां मां छा लिखायां? अमां साईं वॾो दॿा रखियो आहे कामूर जे मथां त हू मूंसां शादी करे, पर कामूर इनकार करे वेठी आहे। हाणे तव्हां ॿई मूंखे ॿुधायो त मां कामूर जे मथां कहिड़ो दॿा रखां जो हुनजो इनकार इक़रार में बदिलजी वञे। वैसे इहो त तमामु सवलो कमु आहे। हा रस, कामोरी तव्हां सां प्यार बि कंदी ऐं शादी बि कंदी। जेकॾहिं अमां साईं खे कामोरी पाण चवे त मां वारिस खान सां शादी करण लाइ तयारु आहियां ऐं हुन सां प्यार थी कयां त पोइ वाह जो कमु थी वेंदो। वैसे हिकिड़ी सलाह ॾियूं? हा हा, जल्दी ॿुधायो, छा कयां? वैसे जीअं त दयाणी तां कामोरी जान बि क़ुर्बान कंदी आहे, माउ धीअ खे जान खां वधीक प्यारी आहे। कामोरी खे दयाणी खे माण जी धमकी ॾियो, उहो पाण ई नरम थी वेंदी। शाबाश मुंहिंजा शेरो, शाबाश। इहो त मूं सोचियो ई कोन त ईअं बि थी सघे थो। हाणे मां खां कामोरी सां मिलण जी इजाज़त हिकु दफ़ो ज़रूरु वठंदुसि, पोइ मां हिन कामोरी जे मथां ॿिज बची खड़कंदुसि। पोइ हिन कामोरी खे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॾोॾा वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं बसे त वॾो कड़के त कहरी कर। ॿुधाए दोदा पुट, ख़ैर में अचणु थियो? हा जीजा, ॿियो सभु ख़ैर आहे, बसि रुगो हिकिड़ी परेशानी आहे। कहिड़ी परेशानी आहे? गुस्ताखी माफ़ जीजा। ख़बर पई आहे त जंहिं ॾींहुं सांवल जो फ़ैसिलो थियो आहे उन ॾींहुं सांवल सां वॾो धोखो थियो आहे, जंहिं सबबु सांवल फ़ैसिलो हाराए वियो आहे। दोदा पुट, तूं इहो छा थो चवें? इहो ई जीजा त सांवल जे मासा ते आबदा खे पूरे चनेसरी अगवा कयो। दोदा तुंहिंजो मथो त जाइ ते आहे। आबदा पाण चयो फ़ैसिले में त चनेसर ऐं भूरो इहे न आहिनि उहे जिन हुनखे अगवा कयो। जीजा, आबदा इहो चयो नाहे, उनखां चवरायो वियो आहे। हा जीजा, अदा दोदो सही पियो चवे, इहा ॻाल्हि सोराना सची आहे। जीजा जेकॾहिं इहा ॻाल्हि ग़लति निकिरे त असां हर सज़ा लाइ तयारु आहियूं। त पोइ कंहिं चवरायो आहे आबदा खां इहो? जीजा उन्हनि जनमासी दयाणी जे नेरड़ ते बंदूक रखी सांवल ॾांहुं फ़ोन कई ऐं सांवल अची पोइ आबदा सां सलाह कई ऐं आबदा चनेसर भूरे खे सुञाणण खां इनकार कयो। इन सबबु सांवल फ़ैसिलो हाराए वियो ऐं वारिस जी फतह। दोदा पुट, वाक़िए में वारिस ॾोह कया आहिनि, पर अॼु जेकॾहिं हो सौ सिधो थी हलियो आहे त कोई बि नथो चाहे त हो सुधरी हले ऐं माउ जे अचे भर में बीहे त हुन ते तरह तरह जा इल्ज़ाम था ठाहिया वञनि। जीजा, इहो छा पिया चओ? दोदा ॿुधाए, वारिस खान ते इल्ज़ाम हणण जा तोखे केतिरा पैसा मिलिया आहिनि? मां तोखे उहे पैसा ॿीण ते ॾींदसि जंहिं सबबु इहे मुंहिंजे पुट तां कुधा इल्ज़ाम ख़तम थियनि। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जीजा, हिकु इंसाफ़ कंदड़ जे वातां अॼु नाइंसाफ़ी जी ॻाल्हि थो ॿुधां। मां हाणे वधीक किथे बीहंदुसि त किथे मूंखां गुस्ताखी न थी वञे। इन करे जीजा मूंखे वधीक हिते बीहण न घुरिजे। डोलन सालिका जो त हलूं, चवंदा न आहिनि त रत दांगीअ ते बि वरंदी आहे। हुन दांगीअ जो तरो कारो हुजे या मोह कारो हुजे। अचो त हलूं। दोदा अॼु मुंहिंजा ॿ लफ़्ज़ ॿुधंदो वञ। जेकॾहिं दांगी किनी निकिती न त उनखे मां पाण चिथे चिबो कंदमि, पर इंसाफ़ ते आंगुर न चढ़ंदी। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।